हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा सिंध वासियो अस्सलाम वालेकुम। जीअं त रमज़ान अल मुबारक हली रहियो आहे ऐं हुकूमत जेको आहे सो जेके फ़क़ीर पैदा करण जा प्रोग्राम सोचिया हुआ उन जे बारे में एहसास प्रोग्राम जे बारे में अॼु मां कुझु ॻाल्हाईंदुसि, जंहिंमें आवाम खे हथु ॾेई करे उन्हनि खे फ़क़ीर बणायो थो वञे ऐं उन्हनि खे इहो ॿ टे पैसा ॾेई करे उन्हनि खे इहो ॿुधायो थो वञे त तव्हांखे ॿियो कुझु करिणो न आहे, बसि असां तव्हांखे इनकम सपोर्ट प्रोग्राम था ॾियूं ऐं हीउ जेको आहे सो तव्हां असां जेको आहे सो बुनियादी तौर ते ग़ुलाम बणिजी चुका आहियूं इन्हनि पैसनि जा। ऐं उहे पैसनि वठण जे लाइ जेको आहे जॾहिं सेंटरनि ते वञनि था त असांजूं माइरूं, असांजूं भेनरूं, असांजूं अदियूं, असांजूं उहे जेके आहिनि से केतिरे हुन मुश्किलुनि में उते पहुचनि थियूं ऐं उते जेके आहिनि कुराड़ियूं, उते जेके आहिनि से उमिरि रसीदा औरतूं या मर्द या ॿार उहे जेके आहिनि केतिरी मुश्किलुनि में आहिनि। ऐं अॻियां वरी उन्हनि खे जेको आहे हर सेंटर ते हर माण्हूअ खां 500 खां 1000 जी कटौती कई थी वञे। उहा कटौतीअ जूं जेके आहिनि से बाक़ाइदा जेके आहिनि से अचनि थियूं पियूं किल्पूं, पर कोई ॿुधण वारो कोई कोन्हे। हाणे उहा कटौती जेका थिए थी ऐं करोड़े रुपया जेका आहे उहे मर्कज़ वारा खाइनि था। पुलिस बि उन्हनि सां ॿधल, उन्हनि सां इंतिज़ामिया ॿधल, उन्हनि सां जेके आहिनि से सभु ॿधल ऐं धार लठियूं उन्हनि औरतुनि खे, उन्हनि ॿारनि खे, ऐं उहे वीचारा जेके आहिनि से अचनि था उहे मोटी वरी वञनि था। आख़िर जेको आहे सो एतिरा फ़क़ीर पहिरियों हूंदा हुआ, फ़क़ीर पिनंदा हुआ, उहे असली फ़क़ीर हूंदा हुआ। हींअर हर ग़रीब माण्हूअ खे हिननि फ़क़ीर बणाए छॾियो आहे। छा इहो ईअं नथो थी सघे त जेको आहे सो उन्हनि खे पैसा तव्हां ॾियो, तव्हां उन्हनि जी मदद कयो, उन्हनि खां जेको आहे सो ATM कार्ड उन्हनि खे जेको आहे सो इशू करे ॾिनो वञे ऐं उन्हनि जे हर महीने उन्हनि खे उन्हनि जे अकाउंट में पैसा ॾिना वञनि, मोकिलिया वञनि बैंक जे थ्रू। छा इंतिज़ामिया कुझु बि न आहे? एतिरो ज़लील इंसाननि खे कयो थो वञे, पर असां बि जेको आहे सो असां कोन सुधरंदासीं। छो दुनिया जी हर क़ौम वटि 2 ऑप्शन हूंदा आहिनि, या त उहा पंहिंजा हक़ वठे या उहा ख़ैरात वठे। जेको हक़ वठंदो उहो सुवालु कंदो ऐं जेको ख़ैरात वठंदो उहो सुवालु न करे सघंदो। असां हींअर ग़ुलाम थी चुका आहियूं ऐं ग़ुलाम कॾहिं बि सुवालु न करे सघंदो आहे। ॻोठ में वॾेरे जा ग़ुलाम, ॻोठ में पीर जा ग़ुलाम, मुर्शिद जा ग़ुलाम, अक़ीदे जा ग़ुलाम, वरी मुल्की लेवल ते या सूबाई लेवल ते या ज़िलई लेवल ते कंहिं वज़ीर जा ग़ुलाम, उन जे हक़नि जा ग़ुलाम, उन जे हुकमनि जा ग़ुलाम। जेकॾहिं असां एतिरा ग़ुलाम हूंदासीं त असां पोइ पंहिंजा हक़ नथा वठी सघूं। असां इहे फ़क़ीर ई पैदा करे सघंदासीं ऐं इहो जेको फ़क़ीर जेको आहे असां हिननि पैदा कयो आहे, इहो इन जो मक़सदु आहे त इन्हनि खे इल्म खां परे कयो ऐं इन्हनि खे जेको आहे सो मसइलनि में उलझाए रखो, पंहिंजी हुकूमत पंहिंजी जेको आहे सो कंदा रहो ऐं वञी जेको आहे सो अयाशूं कयो, पंहिंजे जेको आहे सो कुर्सीअ जो जेके आहिनि चकर हणो, बाक़ी जेको आहे सो आवाम। हाणे हीअ बि का शराफ़त आहे कंहिंजूं धीअरूं, कंहिंजूं माइरूं, कंहिंजूं भेनरूं सेंटरनि ते ज़लील थियनि ऐं उतां वरी मोटी अचनि ऐं उहे जेके आहिनि से छा इहो ईअं नथो थी सघे सिस्टम त जेको आहे सो उन्हनि जे अकाउंटनि में मोकिलियो वञे? खुदारा असां आला अमलदारनि खे ऐं हुकूमत वारनि खे अलाए केरु हिननि जा जेके ॾिण वारा ख़बर न आहे, अलाए कीअं जेको आहे सो पैसा हुननि खे था ॾियनि, उहे मशीनियूं था खणी अचनि, उहे उतां जेको आहे सो कंप्यूटर जे ज़रिए था ॾियनि। को दिमाग़ु कोन्हे, को दुनिया अलाए किथे पहुती आहे। असां जेको आहे सो वञी जेको आहे सो खूह जे तरे में किरिया आहियूं ऐं असांखे को बि जेको आहे सो संभालण वारो कोन्हे, को तज़लील करण वारो कोन्हे। तज़लील करे छॾियो आहे, सभिनी ज़लील करे छॾियो आहे सॼी क़ौम खे
ऐं सॼी क़ौम फ़क़ीर थी वई आहे। लिहाज़ा गुज़ारिश आहे जेके आला अमलदार आहिनि या हुकूमती कारंदा आहिनि त इहे जेके फ़क़ीर पैदा कया अथव प्लीज़ इंसानियत जी तज़लील न कयो ऐं उन्हनि खे वॾेरे जो ओताक या कंहिं उन ते जेको आहे सो ठोकरूं खाइण जे लाइ न उन्हनि खे जेको आहे सेंटरनि ते न घुरायो ऐं उन्हनि खे डायरेक्ट उन्हनि जे नाले ते अकाउंट खोलिया वञनि, डायरेक्ट उन्हनि जे अकाउंट में पैसा मोकिलिया वञनि। हीअ कहिड़ी शराफ़त आहे? छा इहो नथो थी सघे? को सिस्टम कोन्हे को? मतिलबु अलाए दुनिया जी मरीख़ ते पहुती आहे, असां जेको इहो सिस्टम नथा करे सघूं। सफ़ाई, इस्पतालूं, तालीम, रोड रस्ता, इहो त बिल्कुलु ज़ीरो आहे। पर असां जेको आहे सो हिकिड़ो नंढिड़ो सिस्टम आहे उनखे बि नथा करे सघूं। असांजा स्कूल तबाह, असांजा जेका रोड तबाह, असांजा ट्रांसपोर्ट तबाह। हाणे अचे फ़क़ीर सां जेकॾहिं ख़ैरात सां अमीर थियनि हा त पोइ सॼी दुनिया में जेको आहे सो सिर्फ़ु हुकूमतूं पैदा थियनि हा, उहे ख़ैरात ॾियनि हा। असां जेको आहे सो उन्हनि खे फ़क़ीर पैदा करे छॾियो आहे ऐं उहे माण्हू जेके आहिनि वीचारा मजबूर आहिनि, उहे आख़िर में इहो ई चवनि था। कंहिं 80 साल जी औरत खां हिकिड़ी पुछो अख़बार वारे इन टेलीविज़न वारे त अमां जेको आहे सो तूं ॿुधाए त जेको आहे सो तूं छा थी सम्झे हे अहसास प्रोग्राम नथा पैसा मिलनि? चई अब्बा अलाह कंदो जेको नसीब में हूंदो सो मिलंदो। 80 सालनि में हुन जा नसीब जेके आहिनि से पूरा न थिया। लिहाज़ा गुज़ारिश आहे त महिरबानी करे इनखे को सिस्टम जे ज़रिए कंहिंजी इज़त बहाल कयो, कंहिंजे इज़त नफ़्स खे ईअं ज़लील न कयो, ईअं न कयो, ईअं न कयो। होॾां चओ था त असां जेको आहे सो रियासत त जेका आहे सो माउ वांगुरु हूंदी आहे, रियासत त माउ वांगुरु हूंदी आहे। माउ ईअं चवंदी त को असांजी औलाद धिका खाईंदी वठे, माउ चवंदी त असांजी औलाद पिने, माउ चवंदी त असांजी औलाद जेका आहे सा दर दर जूं ठोकरूं खाए कंहिंजे दरनि ते वञे। सो तव्हांखे गुज़ारिश आहे हीअ मैसेज अॻिते फॉरवर्ड कयो ऐं हिनखे सब्सक्राइब बि कयो त जीअं इलाही माण्हुनि ताईं जेको आहे सो हीअ मैसेज पहुचे, अवेयरनेस अचे, माण्हुनि में जेको आहे सो ख़बरचार पए त जेको आहे सो असांजा हक़ छा हूंदा आहिनि ऐं ख़ैरात छा हूंदी आहे। रियासत माउ जे बराबरि हूंदी आहे। रियासत जेको आहे हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जे दौर जी ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर जी, हुज़ूर साईं जन जेके आहिनि से पुलियूं कोन ठाहियूं, रस्ता न ठाहिया, पर उन्हनि इंसानी हक़नि जो ख़्यालु कयो। हर कंहिंखे उन्हनि जा राइट्स ॾिना विया हुआ। उनखां पोइ ख़ुलफ़ाए राशिदीन में ॾिठो वञे त सैयदना उमर रज़ी अलाह ताला अन्हु जन जी जेका गवर्नमेंट हुई उन ते सॼो यूरोप हले थो, उन जे उमर लाज़ ते। उन्हनि में जेको आहे सो औरतुनि खे हक़ ॾिना विया हुआ, उन्हनि में जेको आहे ॿारनि खे हक़ ॾिना विया हुआ, उन्हनि खे जेके आहिनि से पोड़नि खे हक़ ॾिना विया हुआ। जेके ॿाहिरियां मुल्क जेके आहिनि उनखे फॉलो कनि था, पर असां जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वॾेरे खे फॉलो था कयूं ऐं हथु टंगियूं बीठा आहियूं। उमेदु त हीअ मैसेज अॻिते फॉरवर्ड कंदा ऐं हिनखे सब्सक्राइब कंदा त जीअं घणनि माण्हुनि ताईं ही पहुचे मैसेज। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।